राजनवामी न्यूज़ पर आवा के कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त ओधर वापस करण लाइ भेण ऐं भाउ अमेरिका खां भारत अची विया। भारत में 12 साल अॻु हिकु अमेरिकी शहरी मोइन ॿारनि लाइ खाॼा वरिता। मोइन जो पर्स घर विसरण सबबि वापारी केस मुफ़्त खाॼा ॾेई छॾिया। कुझु ॾींहंनि बाद हू वापस अमेरिका हलिया विया, जॾहिं त संदसि ॿारनि खे इहा ओधर यादि रही। ॿई ॿारड़ा 12 सालनि बाद ॿीहर भारत पहुता त वापारी फौत थी चुको हो, जंहिं भाउ संदसि वारसनि खे ॻोल्हे खेनि 25,000 रुपया ॾिना। राजनवामी न्यूज़ पर आवा के कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त ओधर वापस करण लाइ भेण ऐं भाउ अमेरिका खां भारत अची विया। भारत में 12 साल अॻु हिकु अमेरिकी शहरी मोइन ॿारनि लाइ खाॼा वरिता। मोइन जो पर्स घर विसरण सबबि वापारी केस मुफ़्त खाॼा ॾेई छॾिया। कुझु ॾींहंनि बाद हू वापस अमेरिका हलिया विया, जॾहिं त संदसि ॿारनि खे इहा ओधर यादि रही। ॿई ॿारड़ा 12 सालनि बाद ॿीहर भारत पहुता त वापारी फौत थी चुको हो, जंहिं भाउ संदसि वारसनि खे ॻोल्हे खेनि 25,000 रुपया ॾिना।